अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह वस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला व सय्यदना व नबियना व मौलाना व मुहम्मदी व बारक व सल्लम व सहाबी अजमीन। या अल्लाह वो ऐसा के कम करा जंहिंमें तू राज़ी तुझो हबीब करीम राज़ी। या अल्लाह अॼु हिन भलारी रात जे सदके 27 रजबीअ जे रात जे सदके ए मालिक करीम असी गुनाहगार ही ए बेदार ही जेके भी उम्मती रसूल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाई। ए मालिक करीम अॼु जी रात जे भलारी रात जे सदके असांजे गुनाहनि जी बख़्शिश फरमाए। या अल्लाह जेके असां को कबीरा गुनाह थिया आहिनि, जेके असां को सगीरा गुनाह थी विया आहिनि, उन सां जा बख़्शिश फरमाए। या अल्लाह साईं जेके ही दुनिया जहान छॾे विया आहिनि, उन जी क़बर खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बनाए। या अल्लाह असांजी अमड़ साईं जी क़बर खे बि जन्नत जे बाग़नि मां बाग़ बनाए। ए मुंहिंजे मालिक करीम जिथे बि मुस्लमान आहिनि उन्हनि जी गैबी मदद फरमाए। या अल्लाह जेके कर्ज़दार आहिनि उन्हनि जा कर्ज़ दूर फरमाए। या अल्लाह जंहिंखे औलाद जी सिक आहे उनखे औलाद नराली फरमाए। या अल्लाह जंहिंखे औलाद आहे उनखे औलाद सालिह फरमाए। या अल्लाह जेके गुनाहगार ए बेदार ही जेके भी ही अॼु भलारी रात जे सदके ए मालिक करीम तुंहिंजी रहमत जे आॾो हथ खणी बीठा आहियूं। ए मालिक तू न बख़्शींदे केरु बख़्शींदो। ए मालिक तुंहिंजे दर ते न चऊं त कंहिंजे दर ते ईंदासीं। ए मालिक दो जहान जे सरदार जे सदके असांजा गुनाह बख़्शिश फरमाए। या अल्लाह असांजा जिथे भी पाकिस्तानी मुस्लमान आहिनि उन्हनि जी गैबी मदद फरमाए। या अल्लाह असांजे पाकिस्तान जी फ़ौज जी दिफ़ा फरमाए। या अल्लाह जिथे असांजा मुस्लमान आहिनि कश्मीर में उन्हनि जी गैबी मदद फरमाए। या अल्लाह साईं असांजे फ़लस्तीन जे मुस्लमाननि जी गैबी मदद फरमाए। या अल्लाह ज़मीननि जी आफ़तुनि खां ऐं आसमान जी मुसीबतुनि खां असां